ले कंहिंजे पीउ जी नाहे। ले कर सदाई कर, पर ले सां गॾु महिनत बि कर। ले कर सदाई कर, ले सां गॾु महिनत बि कर। ईअं सिन्यत ले कदे न त सुभाणे गुरबत जे वक़्त में घर खां ॿाहिरि मुंहुं न कढी सघंदे। हिकिड़ा इंसान लबे गीदे में कुझु बि कोन, रुको नवनि कपिड़नि ते ज़ोर। बाबा ॾिस, नवां कपिड़ा मां तोखे चवां थो सदाई पाए, सदाई पाए, अलाह तोखे अञा गंज ॾींदो। पर इन्हनि सां गॾु महिनत बि लाज़िम आहे, लाज़िम। गॾु थी लोड़ शींहं थी खा, गॾु थी लोड़ींदे न त शींहं थी खाईंदे वॾो राहत ऐं सुकून मिलंदई। बाक़ी लबे गीदे में न, हिन हुन जी टेक ते एॾी ले थो कराए, साम ठो छो हिकिड़ो हरदो मैं रब जो कसम। खैर नाराज़ न थी जाए, छो ॾिस हिनमहिल तूं ले त करे थो वञी, सुभाणे इंसान जे मथां गुरबत ईंदी, पर उन गुरबत में अल्लाह जो कसम शर्म थींदे ॿुॾी मरंदे, पोइ तूं ज़हनी मरीज़ थींदे, सोचींदे वॾा वॾा ख़्यालात ॾिसंदे, पोइ हली ख़ुदिकुशी न करे विझे त हे भेण मां माण्हुनि खे एॾी ले करे ॾेखारियमि, अॼु ज़लील लॻो पियो आहे। न कर न अहिड़ी आराम पाई, न कर। ठाहे पाण खे ले सां गॾु महिनत बि कर, महिनत हक़ हिलाल जी, हराम जी न। मता कंहिंजी चमचागिरी ऐं मुनाफ़िक़त ते लही पए, माल तो ठहे, इहो माल बि ज़लील कराईंदो अथई, अल्लाह जो कसम। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।